अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया छाला खुशियात में सही है। आने पाण 6.1 एक्सरसाइज में जेको टॉपिक आहे डिवीजन ऑफ क्वांटिटी इनटू गिवन रेशियो हू पाण कंदासीं। हुन ते जेका भी एक एक्सरसाइज में एग्जाम्पल गिवन आहे हू पाण कंदासीं। सफ़ा 16 वधीक एग्जाम्पल करण जी ज़रूरत ही कोन्हे, उ तव्हां पाण ई पंहिंजा ठाहे भी करे सघो था। एॾो सवलो आहे, ठीकु आहे। हिन में सभिनी खां पहिरियों करिणो छा आहे त पाण डेटा कलेक्ट करे वठणी आहे। टोटल जी क्वांटिटी आहे पाण खे वो घणी मिलियल आहे, ही टोटल आहे, टोटल क्वांटिटी, ठीक है। ही 2000 रुपये है। ज़बानी भी तव्हां ज़रूरी ना है डेटा कलेक्ट कयो, बाकी हिते पाण एक सीक्वेंस में कंदासीं जीअं तव्हांखे सही तरह समझ अची वञे। 2000 रुपया है जेको पाण विराइणो आहे। डिवाइड 2000 रुपीज़ अमंग सलीम, इरफान, इमरान इन 2:3:5। 2000 रुपया पाण विराइणा आहिनि सलीम, इरफान, इमरान में कहिड़े लिहाज़ सां 2:3:5 जे हिसाब सां, ठीकु आहे। सभिनी खां पहिरियों पाण कंदासीं त बाबा पाण वटि टोटल अमाउंट केतिरी आहे जेकी पाण विराइणी आहे, उहो 2000 रुपया आहे। हुन खां पोइ त ही रेशियो आहे पाण वटि, त पाण छा कंदासीं सम ऑफ रेशियो, जेको पाण खे रेशियो गिवन आहे उन्हनि जो सम। हाणे 2 3 2 × 3 5 5 × 5 10, ठीकु आहे। ही घणा थिया 10। पाण खे सम ऑफ रेशियो भी मिलियो। ही ज़रूरी जेकी डेटा है ही पाण खे ईअं करे वठणो आहे। हुन खां पोइ पाण अची वेंदासीं त बाबा सलीम जा घणा थींदा। सलीम जो शेयर इन में घणो थींदो या सलीम जे हिस्से में घणा ईंदा हू पाण मालूम कंदासीं। ऐं हिते तव्हांखे ख़बर आहे त सलीम जा घणा आहिनि, सलीम जो रेशो मतिलबु ही प्रॉपर सीक्वेंस में लिखियल आहिनि। सलीम जा 2 आहिनि, ठीकु आहे, इरफान जा 3 आहिनि, इमरान जा 5 आहिनि। त पाण करिणो छा आहे, पाण इमरान जा सलीम जा मालूम कयूं पिया। सलीम जा घणा आहिनि 2, ही 2 हिते लिखियासीं, ठीकु आहे। ऐं टोटल क्वांटिटी पाण वटि घणी आहे, टोटल क्वांटिटी 2000 आहे, त इनखे 2000 सां ज़रब करे छॾियो। ऐं पाण खे सम ऑफ रेशियो जेको ही पाण सम ऑफ रेशियो मालूम कयो आहे उहो पाण हिते लिखंदासीं। सवलो थी वियो। बाबा सलीम जो मालूम करिणो आहे, सलीम जो हिसो विच में घणो आहे 2 जे हिसाब सां आहे। ऐं इरफान जो रेशियो घणो आहे 3, इमरान जो 5। त सलीम जो 2 आहे त पाण 2 मथे लिखियासीं। टोटल सम जेको आहे सम ऑफ रेशियो उहो पाण हेठि लिखियोसीं, टोटल अमाउंट सां ज़रब करे छॾियो। ही बाबा ही 0 इन 0 में वही, बाक़ी बचिया 200। 200 खे ज़रब कंदव ॿिनि सां त जवाबु ईंदो 400। 2000 मां 400 जेको रुपियो आहे हू सलीम जे खाते में अचे थो, सलीम खे मिलंदो। इज़ी थी वियो। हाणे तव्हां इरफान जो जेकॾहिं मालूम कयो था त उहो ई कंदो त इरफान जे हिसे में रेशियो केतिरो आई। इरफान जो रेशियो आहे शेयर आहे इनमें 3, ठीकु आहे। त सम ऑफ रेशियो घणो आहे 10 ज़रब साॻई 2000, ठीकु आहे। हाणे ॾिसो ही वियो, ही वियो, बाक़ी घणा बचिया 200। 200 खे ज़रब कंदो 3 सां त 600 थियो, 600 रुपया। इरफान जे हिसे में अचनि था 600 रुपया, ठीकु आहे। ही थी वियो। हाणे ॿियो कहिड़ो मालूम करिणो आहे, ॿियो पाण खे मालूम करिणो आहे त इमरान जे हिसे में घणा अचंदा, इहो ई मालूम करिणो आहे नी। त इमरान जो ॾिसो, इमरान 3 नंबर थिया त 5 इमरान जे रेशियो जे हिसाब सां 5 आहे। ऐं सम ऑफ रेशियो हू पाण हेठि लिखियोसीं, हिते 2000 पाण लिखियासीं, ठीकु आहे। ही 2000 हिते, ही 0 इन 0 में वही, बाक़ी 200 बचा। 200 खे पाण 5 सां ज़रब कयोसीं त 1000 थियो। इमरान जे हिस्से में घणा आया पैसा, 1000 रुपयो। हाणे पाण चेक करण लाइ त बाबा हिसाबु पंहिंजो सही बि आहे कि मसइलो अथसि, हू कीअं कंदासीं। सभिनी खे जोड़ करे वठो। टोटल हुया त 2000 रुपया, हाणे विराया आहिनि त वधंदा त कोन, ऐं न ई खुटणु खपनि। 400 600 1000 रुपयो थी वियो, 1000 रुपयो हिन जो 2000। तसली लाइ पाण इन्हनि खे जोड़ कंदासीं त बाबा टोटल भी थियनि था कि न, पूरा भी थियनि था कि न। ही 2000 ॾिसो, ही 2000 रुपया जेका पाण विराए छॾिया आहिनि हिन रेशियो जे हिसाब सां। सवलो आहे नी सफ़ा। ईअं तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ को बि हिसाब करे सघो था।
उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे।